केमिस्ट्री क्लास 10 बाप ॿियो सबक 15 MCQs। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूल चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असां जंहिंजो लेक्चर जो मौज़ू आहे MCQs। एक्सरसाइज जो सेक्शन ए आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, जंहिंमें 10 सवाल आहिनि। असां सही ऑप्शन ते टिक मार्क कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे, कोरोसिव इफेक्ट ऑन स्किन इज काज़्ड बाय। इंसानी चमड़ीअ ते साड़ींदड़ असर कहिड़ी शइ विझंदी आहे? ए एसिड, बी बेस, सी सॉल्ट, डी बोथ ए एंड बी। असां इहो पढ़ी आया आहियूं त तेज़ाब जीअं हाइड्रोक्लोरिक एसिड आहे या सल्फ्यूरिक एसिड आहे, उहे कोरोसिव थींदा आहिनि। यानी जेकर इंसानी चमड़ी ते पिया या कपिड़े ते पिया तॾहिं बि उनखे साड़े विझंदा आहिनि। ऐं ईअं ई पोटेशियम हाइड्रोक्साइड ऐं सोडियम हाइड्रोक्साइड जहिड़ा असास पिणु कोरोसिव थियनि था। सो सही जवाब आहे डी, बोथ एसिड एंड बेस आर कोरोसिव। नंबर ॿियो सवाल आहे, प्रिजर्वेटिव्स आर यूज्ड टू प्रिजर्व। महफ़ूज़ कंदड़ शयूं कहिड़ी शइ खे बचाए रखण लाइ इस्तेमालु थियनि थियूं? ए एसिड्स, बी बेसिस, या सी फूड, या डी वाटर पाणी। थोरो तव्हां पंहिंजे ज़हन में शयूं आणियो त छा तव्हां तेज़ाबनि खे बचाए रखण जे लाइ उन्हनि में का शइ ऐड कंदा हो, या असासनि खे, या खाधे जी शयुनि खे, या वरी पाणीअ खे। सो सही असांजो जवाब आहे सी, खाधे खे असां प्रिज़र्व करण जे लाइ, महफ़ूज़ करण जे लाइ उन में प्रिज़र्वेटिव्स जो इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मच्छीअ ते असां लूणु हणी रखंदा आहियूं, ईअं असां खोड़ खाधनि खे महफ़ूज़ करण जे लाइ मुख़्तलिफ़ प्रिज़र्वेटिव्स जो इस्तेमालु कंदा आहियूं। सवाल नंबर 3 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एन ऑरिनियस एसिड। हेठियनि मां कहिड़ी शइ आहे जेका आरिनियस वारो तेज़ाब नाहे? तव्हांखे यादि हूंदो त असां 3 थेरीज़ पढ़ियूं हुयूंसीं। लुइस थेरी, जंहिंजो बुनियादु हुयो इलेक्ट्रॉन पेयर जे बुनियाद ते असां तेज़ाबनि ऐं असासनि खे विरायो हुयोसीं। ब्रांस्टेड लोरी, जंहिंमें प्रोटॉन जे बुनियाद ते असां एसिड ऐं बेस खे विरायो हुयोसीं। ऐं आर्हीनियस वारी थेरी जे मूजिबि असां असासनि ऐं तेज़ाबनि खे हाइड्रोजन आयन ऐं हाइड्रो ऑक्सिल आयन जे बुनियाद ते विरायो हुयोसीं। सवाल आहे आर्हीनियस थेरी जे बारे में त हिननि शयुनि मां कहिड़ो आर्हीनियस वारो तेज़ाब नाहे? तेज़ाब जी तव्हां आर्हीनियस वारी वस्फ़ पढ़ो त हुन में लिखियलु आहे त तेज़ाब उहे शयूं आहिनि जेकी पंहिंजे आबी गार में हाइड्रोजन आयन पैदा कंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं हाइड्रोक्लोरिक एसिड खे असां पाणी में ॻारियूं त हीअ बि पंहिंजी हाइड्रोजन आयन ई उन में पैदा कंदो। कार्बन डाइऑक्साइड उन में असां मिलाईंदासीं त कार्बन डाइऑक्साइड पाणीअ जे अंदरि हिन में जीअं त हाइड्रोजन आहे कोन तेज़ाबी, तंहिंजे करे ही उन में पैदा कोन कंदो। नाइट्रिक एसिड खे बि हिकिड़ी तेज़ाबी हाइड्रोजन आहे। सल्फ्यूरिक एसिड खे बि पंहिंजी तेज़ाबी हाइड्रोजन आहे। तंहिंजे करे ऑप्शन बी सही थींदो त आर्हीनियस वारी वस्फ़ जे मूजिबि कार्बन डाइऑक्साइड जेको आहे उहो आर्हीनियस वारो तेज़ाब नाहे। सवाल नंबर 4 आहे, अमोनिया कैन बी अ बेस अकॉर्डिंग टू। अमोनिया कहिड़े नज़रे जे मूजिबि असास चई सघिजे थो? ए आर्हीनियस थेरी, बी ब्रांस्टेड लोरी वारी थेरी, सी लुइस थेरी, या डी बोथ बी एंड सी, यानी ब्रांस्टेड लोरी ऐं लुइस वारे नज़रे जे मूजिबि। हाणे जेकॾहिं असां उन्हनि जी वस्फ़ ॾिसूं त ब्रांस्टेड लोरी में बेस उहो आहे जेको प्रोटॉन एक्सेप्ट करे। तंहिंजे करे अमोनिया छा कंदी? प्रोटॉन एक्सेप्ट करण जी सघ रखे थी, अमोनियम आयन में तब्दील थी वेंदी। तंहिंजे करे असां ब्रांस्टेड लोरी वारे जवाब खे बी खे सही सम्झूं था। वरी जेकॾहिं लुइस थेरी ॾिसूं असां त उन में बेसिस उहे आहिनि जेके इलेक्ट्रॉन पेयर ॾेई सघनि। सो अमोनिया वटि हिन जो जेको सेंट्रल एटम आहे नाइट्रोजन, उन वटि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन हूंदो आहे। अमोनिया उहो डोनेट करे सघंदी आहे। इन जे करे लुइस थेरीअ जे मूजिबि पिणु अमोनिया जेका आहे उहा असास आहे। रही ॻाल्हि आर्हीनियस जे थेरी जी, त आर्हीनियस में असास उहे आहिनि जेकी पाणीअ जे
पंहिंजे ॻार जे अंदरि हाइड्रो ऑक्सिल आयन पैदा कनि त अमोनिया उन जे अंदरि वञी करे हाइड्रो ऑक्सिल आयन जी कंसंट्रेशन जेका आहे उहा डायरेक्टली पैदा कोन कंदी आहे। इहा नेरोल जी जेका किताबनि में वस्फ़ लिखियल आहे उन मूजिबि इहा ॻाल्हि ठीकु आहे, पर जेकॾहिं असां हुनखे ब्रॉडर व्यू में ॾिसूं त इहा अमोनिया जॾहिं पाणी सां रिएक्शन कंदी त उन खां हिकिड़ो प्रोटॉन खसे वठंदी त हाइड्रो ऑक्सिल आयन जी कंसंट्रेशन वधंदी। तंहिंजे करे जेकॾहिं आर्रीनियस जी थेरीअ जी असां वाइडर जेका ब्रॉडर वस्फ़ आहे उहा ॾिसूं त उन मूजिबि अमोनिया जेका आहे उहा पिणु आर्रीनियस जे नज़रिए मूजिबि बेस आहे, पर जीअं त किताबनि में उहा नेरो वस्फ़ ॾिनी वई आहे इन जे करे एमसीक्यूज़ बि उन लिहाज़ खां आहे। सो डी जो ऑप्शन जेको आहे उहो थारोली त ठीकु आहे, त बी ऐं सी जे मूजिबि अमोनिया जेको आहे उहो बेस थी सघे थो, पर ब्रॉडर सेंस में तव्हां ॾिसो त आर्रीनियस जी थेरी में पिणु अमोनिया जेको आहे उहो असास आहे। पर हाणे हिते तव्हां डी खे टिक कयोसि बोथ बी एंड सी तॾहिं बि ठीकु आहे, पर तव्हांखे इहो ज़हन में रखणु घुरिजे त आर्रीनियस जे थेरीअ खे ब्रॉडर सेंस में सम्झिजे त उन में अमोनिया पिणु जेका आहे उहा हिकिड़ो बेस आहे। तंहिंजे करे ऑप्शन असां वटि डी हुजणु घुरिजे हा। टई ए बी एंड सी त असां चऊं हा या डी में हुजे हा त ऑल ऑफ देम तॾहिं बि इहो ठीकु हुयो, पर हाणे असां छा था कयूं त बोथ खे हिते टिक करे था छॾियूंसि। पर तव्हांखे यादि रखणु घुरिजे त सही जवाबु जेको आहे उहो इहो आहे त टिनी जे मूजिबि अमोनिया असास थी सघे थो, पर किताबनि में जीअं त वस्फ़ नेरो लिखियल आहे तंहिंजे करे असां हिन एमसीक्यूज़ खे टिक कयूं था त इहो जवाबु ठीकु आहे अकॉर्डिंग टू द बुक डेफिनेशन। सवाल नंबर 5 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज़ अ लुइस बेस। हेठियनि मां कहिड़ी शइ लुइस असास आहे या हेठियनि मां कहिड़ा लुइस वारा असास आहिनि। हिकिड़ो असां वटि ऑप्शन आहे ए नाइट्रिक एसिड, बी आहे सिएनाइड आयन, सी आहे असां वटि हाइड्रोक्लोरिक एसिड, डी आहे एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड। हाणे जेकॾहिं लुइस जी तव्हां थियोरी ॾिसो त हुन में बेस जी वस्फ़ इहा आहे त बेसिस आर इलेक्ट्रॉन पेयर डोनर्स। बेसिस उहे शयूं हूंदियूं आहिनि जेकी इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करे सघनि, यानी जिन वटि इलेक्ट्रॉन जोड़ा वाधा हुजनि इज़ाफ़ी हुजनि। नाइट्रिक एसिड उन वटि इलेक्ट्रॉन जेको आहे उहो पेयर आहे कोन ॾियण जे लाइ, तंहिंजे करे वरी बी आहे सिएनाइड, उनजे मथां असांखे नेगेटिव चार्ज नज़र अचे थी यानी हिन वटि इलेक्ट्रॉन इज़ाफ़ी आहिनि। सी हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, डी एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड आहे। एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड में बि एल्यूमिनियम जा 3 इलेक्ट्रॉन आहिनि उहे हिन क्लोरीन 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 खे मिलियल आहिनि, तंहिंजे करे हिन वटि बि इज़ाफ़ी इलेक्ट्रॉन कोन्हनि के जो इहो डोनेट करे सघे। सो सही असांजो ऑप्शन आहे बी सिएनाइड आयन जेका आहे उहा लुइस जे नज़रिए जे मूजिबि बेस चइजे थो। सवाल नंबर 6 a substance that can donate a pair of electron to form coordinate covalent bond। उहा शइ जेका कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठाहिण लाइ इलेक्ट्रॉनिक जोड़ो ॾे सा लुइस एसिड हूंदी, लुइस बेस हूंदो, सी ब्रांस्टेड लोरी एसिड हूंदो, या डी ब्रांस्टेड लोरी बेस हूंदो। हाणे असांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉनिक जेको जोड़ो आहे उहो असांजो हुयो लुइस थेरीअ जे मूजिबि एसिड्स ऐं बेसिस जो बुनियादु। तेज़ाब उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके इलेक्ट्रॉन पेयर क़बूल करे सघनि, असास उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करे सघनि। हिते मथे ॻाल्हि थियल आहे पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करण जी, त माना लुइस थेरी में हूंदो, तंहिंजे करे ए या बी जवाबु हूंदो। हाणे चए थो त इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करे सघे त डोनेट करण जो कमु आहे बेसिस जो, तंहिंजे करे बी असांजो ऑप्शन सही जवाबु आहे त लुइस बेस उहो सब्सटेंस आहे जेको इलेक्ट्रॉन पेयर डोनेट कंदो आहे। सवाल नंबर 7 आहे इफ pH वैल्यू इज ग्रेटर देन 7 देन सॉल्यूशन इज। जेकॾहिं pH जो क़दुरु या मुल्ह 7 खां वधीक आहे त ॻाढ़ हूंदो एसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक या न्यूट्रल। तव्हांखे यादि आहे त जॾहिं pH 7 खां मथे किन बि सॉल्यूशन्स जी pH आहे त उहे असासी हूंदा आहिनि, तंहिंजे करे सही जवाबु आहे बी बेसिक। सवाल नंबर 8 आहे साल्ट अमंग फॉलोइंग इज। हेठियनि मां लूणु कहिड़ो आहे? ए HCl हाइड्रोक्लोरिक एसिड, बी पोटेशियम क्लोराइड, सी नाइट्रिक एसिड, डी सल्फ्यूरिक एसिड। हाणे हिकु त
हिननि जे तव्हां नालनि मां ई सम्झी सघो था त सल्फ्यूरिक एसिड आहे, नाइट्रिक एसिड आहे, हाइड्रोक्लोरिक एसिड आहे, बी बचे थो पोटेशियम क्लोराइड, हिकिड़ो इहो आहे। ॿियो तरीक़ेकार इहो आहे, जेकॾहिं तव्हांखे नालनि जी बि ख़बर कोन्हे का त तव्हां उन्हनि जा जेकी अंसर आहिनि, जुज़ा आहिनि, उन्हनि खे ॾिसो। हाणे हिन में बि तव्हांखे ॿई नॉन मेटल नज़र ईंदा, तंहिंजे करे इहो साल्ट न आहे, छो त साल्ट आयोनिक कंपाउंड हूंदो आहे जंहिंमें हिकिड़ो मेटल ॿियो नॉन मेटल हूंदो। सी आहे असां वटि HNO3, टई नॉन मेटल आहिनि, तंहिंजे करे इहो बि आयोनिक कंपाउंड कोन्हे को। डी आहे H2SO4, टई नॉन मेटल आहिनि, तंहिंजे करे इहो बि आयोनिक कंपाउंड कोन्हे को। सो बी पोटेशियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे, त इहो आयोनिक कंपाउंड आहे, तंहिंजे करे असां हिनखे साल्ट सम्झूं था। सो साल्ट कहिड़ो आहे? बी पोटेशियम क्लोराइड। सवाल नंबर 9 आहे, substances that react with both acids and bases are called, अहिड़ियूं शयूं, अहिड़ा सब्सटेंस जेके तेज़ाबनि ऐं असासनि ॿिन्ही सां कीमियाई अमल कनि, त उन्हनि खे छा चइबो आहे? असां वटि आहे ए कॉन्जुगेट एसिड्स, बी कॉन्जुगेट बेसिस, सी एम्फोटेरिक सब्सटेंसेस, डी बफर्स। हाणे कॉन्जुगेट एसिड्स खे ॾिसजे त उहो कीमियाई अमल कंहिंसां कंदो? वञी करे बेसिस सां। कॉन्जुगेट बेसिस खे ॾिसजे त उहो कंहिंसां कीमियाई अमल कंदो? एसिड सां। तंहिंजे करे इहे ॿई जवाब जेके आहिनि उहे असांजे हिन जवाब में नथा अचनि, छो त अहिड़ी शइ हुजे जेका तेज़ाब ऐं असां ॿिन्ही सां कीमियाई अमल करे। एम्फोटेरिक सब्सटेंसेस यानी अहिड़ियूं शयूं जंहिंजी pH 7 हुजे, उहे छा एसिड्स ऐं बेसिस सां रिएक्शन करे सघनि थियूं? या डी आहे बफर्स। बफर्स जे बारे में असां इहो पढ़ियो हुयोसीं त उहो कॉन्जुगेट एसिड बेस पेयर मां ठहियलु हूंदो आहे, उहो तेज़ाब ऐं असासनि ॿिन्ही सां कीमियाई अमल करे उन्हनि खे न्यूट्रलाइज़ कंदो आहे, तंहिंजे करे डी वारो जवाब त ठीकु आहे। पर एम्फोटेरिक सब्सटेंसेस जो जवाब बि सही आहे, छो त उहे पिणु ॿिन्ही सां रिएक्शन करे सघनि था, तंहिंजे करे सही जवाब त इहो हुजणु घुरिजे हा त बोथ सी एंड डी, पर असां वटि ऑप्शन कोन्हे को, तंहिंजे करे असां इन्हनि ॿिन्ही खे टिक कयूं था त सी बि सही आहे ऐं असांजो डी बि सही आहे। छो त तव्हां एम्फोटेरिक सब्सटेंसेस में पाणीअ जे बारे में ज़रूरु पढ़ियो हूंदो, जेको अमोनिया सां रिएक्शन करे पियो त उनखे पंहिंजो प्रोटॉन पियो ॾे, पर जॾहिं वरी HCl सां रिएक्शन पियो करे त उन खां प्रोटॉन वठे पियो, यानी तेज़ाबनि सां बि रिएक्शन कंदो आहे पाणी ऐं वरी असासनि सां बि कंदो आहे, यानी उहो एम्फोटेरिक सब्सटेंस आहे। बफर्स बि ईअं ई कंदा आहिनि, तंहिंजे करे ॿई जेके जवाब आहिनि उहे सही आहिनि। सवाल नंबर 10 आहे, द रिएक्शन ऑफ एसिड एंड बेस टू फॉर्म सॉल्ट एंड वाटर इज कॉल्ड, तेज़ाब ऐं असास जो पाण में कीमाई अमल जेको लूणु ऐं पाणी ठाहींदो आहे उनखे छा चइबो आहे? हाइड्रेशन, न्यूट्रलाइज़ेशन, हाइड्रोलाइसिस, बोथ ए एंड सी। असां वटि जवाबु सही जेको आहे उहो आहे बी, छो त एसिड ऐं बेस पाण में रिएक्शन कंदा आहिनि त न्यूट्रल प्रोडक्ट्स ठाहींदा आहिनि, लूणु ऐं पाणी, त हिन कीमियाई अमल खे न्यूट्रलाइज़ेशन वारो कीमियाई अमल पिणु चइबो आहे। सो सही जवाबु आहे असांजो बी। सवाल नंबर 10 सां गॾु असांजी एक्सरसाइज़ सेक्शन ए MCQs हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।